रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 13 एक्सरसाइज नंबर 5.1 मश्क 5 ॾाई 1 पार्ट 8 आऊं आहियां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भलीकार ॿारहों पोयनि सबक़नि में असां एक्सरसाइज नंबर 5.1 जा 6 क्वेश्चन पढ़ी छॾिया हुआसीं। अॼु असां हिन सबक़ में 7 नंबर क्वेश्चन हल करण जी कोशिश कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त द HCF एंड LCM ऑफ टू पोलिनोमियल्स of the second degree are 3x minus 2 and 3x cube plus 7x square minus 4 respectively। हाणे चए पियो त असां वटि सेकंड डिग्री जा ॿ पोलिनोमियल आहिनि, उन्हनि जी जेका HCF आहे उहा आहे 3x minus 2 ऐं उन जी जेका LCM आहे उहा आहे 3x cube plus 7x square minus 4। ठीकु आहे ॿारो, फाइंड द प्रोडक्ट ऑफ टू पोलिनोमियल्स। त पोइ उहे जेकी ॿ पोलिनोमियल आहिनि उन्हनि जी ज़रबत छा बीहंदी। ठीकु आहे ॿारो, हाणे असां उन जे लाइ सभ खां पहिरियां हिते लिखींदासीं सॉल्यूशन। जीअं त हाणे असांखे गिवन छा आहे, HCF गिवन आहे, हिते लिखंदासीं असां त HCF इज़ इक्वल टू 3x माइनस 2 ऐं असांखे LCM बि गिवन आहे, उन्हनि ॿिन्ही पोलिनोमियल जी LCM असां वटि आहे 3x क्यूब प्लस 7x स्क्वायर माइनस 4। ठीकु आहे ॿारो, त पोइ हाणे असांखे छा फाइंड आउट करिणो आहे, उन्हनि ॿिन्ही जी ज़रबत, यानी असांखे छा ॻोल्हणो आहे त P ऑफ x इंटू Q ऑफ x इज़ इक्वल टू वाट, इहो फाइंड आउट करिणो आहे। ठीकु आहे ॿारो, हाणे ॾिसो, हाणे तव्हां चवंदो त हाणे असांखे P ऑफ x बि गिवन कोन्हे का, Q ऑफ x बि गिवन कोन्हे, त असां हिन जी पोइ ज़रबत मालूम कीअं करियूं। ॾिसो ॿारो, हाणे असां हिकिड़ो फार्मूलो पढ़ियोसीं, तव्हांखे उहो यादि हूंदो। ठीकु आहे ॿारो, हाणे उहो कीअं हुयो त HCF इंटू LCM यानी हाईएस्ट कॉमन फैक्टर के ज़रब कंदासीं लीस्ट कॉमन मल्टीपल सां, त पोइ जेको उनजो जवाबु ईंदो उहो छा जे बराबरि हूंदो, P ऑफ x इंटू Q ऑफ x जे। यानी जेके असांखे पोलिनोमियल गिवन हूंदियूं उन्हनि जी जेका ज़रबत आहे उन्हनि जी LCM ऐं HCF जी ज़रबत जे बराबरि हूंदी। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे असां छा कंदासीं त जॾहिं असां HCF ऐं LCM खे ज़रब कंदासीं, बसि ही वैल्यूज़ हिते पुट करे ईंदासीं, त पोइ असां वटि हाणे अॻियो स्टेप कीअं थींदो, असां हिनखे लिखी सघूं था त P ऑफ x इंटू Q ऑफ x इज़ इक्वल टू 3x माइनस 2 इंटू 3x क्यूब प्लस 7x स्क्वायर माइनस 4। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं, हिते असां ज़रबत छॾाईंदासीं, त पोइ हाणे कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू, हाणे पहिरियां जेको ही 3x आहे इन खे खणी हिन सॼी ब्रैकेट सां ज़रब करे ईंदासीं, त पोइ हाणे कीअं थींदो, ॾिसो ॿारो तवजो ॾियो, जॾहिं असां 3x खे ज़रब कयोसीं 3x क्यूब सां त जवाबु असांखे छा मिलियो, 3 9 9x रेज़्ड 4 प्लस 3 7 21 x क्यूब माइनस 3 4 12x। हाणे ॾिसो हिते तवजो ॾियो, हाणे असां माइनस 2 वरी ज़रब करे ईंदासीं इन सॼी ब्रैकेट सां, त पोइ कीअं थींदो, 2 3 6 त माइनस 6x क्यूब, 2 7 14 त माइनस 14x स्क्वायर, 2 4 8 त प्लस 8 थी वेंदो, छाकाणि हिते माइनस हूंदी उते सभिनी जाइ ते प्लस थी वियो। हाणे ॾिसजो पावर 4 वारा टर्म घणा आहिनि, उहो हिकिड़ो पियो आहे, त पोइ मां हिते लिखंदुसि त 9x रेज़्ड 4 पावर 3 वारा। हाणे ॾिसो पावर 3 वारा असां वटि पिया आहिनि, हिकिड़ो पियो आहे 21x क्यूब, ॿियो पियो आहे माइनस जो 6x क्यूब, जॾहिं इहे जोड़ थींदा त पोइ जवाबु छा बीहंदो, प्लस 15x क्यूब। ठीकु आहे ॿारो, हाणे स्क्वायर वारा टर्म पियो आहे असां वटि हिकिड़ो, त इहो मां हिते रखी थो वञा, माइनस 14x स्क्वायर, एक्स वारा टर्म घणा पिया आहिनि, हीउ पियो आहे असां वटि सिर्फ़ु माइनस 12x, कॉन्स्टेंट टर्म घणा पिया आहिनि असां वटि, उहो बि असां वटि हिकिड़ो पियो आहे प्लस जो 8। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो छा थी वियो असांजो, ई थी वियो आंसर। ठीकु आहे ॿारो, हींअर असां वटि 8 नंबर सुवाल आहे, वेरीफाई द रिलेशनशिप बिटवीन HCF एंड LCM। LCM ऐं HCF जे विच में तालुक़ खे साबित करियो। हाणे उहो तालुक़ आहे कहिड़ो, चए थो त i.e. HCF इंटू LCM इज़ इक्वल टू P ऑफ x इंटू Q ऑफ x फॉर पोलिनोमियल P ऑफ x इज़ इक्वल टू x स्क्वायर माइनस 8x माइनस 20 एंड Q ऑफ x इज़ इक्वल टू x स्क्वायर माइनस 15x प्लस 50। हाणे उहो तालुक़ असां वटि आहे त जॾहिं असां
जेके गिवन पोलिनोमियल आहिनि उन्हनि खे ज़रब कंदासीं, यानी पी ऑफ एक्स इंटू क्यू ऑफ एक्स जॾहिं ज़रब कंदासीं त उहा जेका ज़रबूबत आहे उन्हनि ॿिन्ही जे HCF ऐं LCM जी ज़रबूबत जे बराबरि थींदी। हाणे उहे पोलिनोमियल जेके आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि? हिकिड़ी असां वटि आहे पी ऑफ एक्स इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 8x माइनस 20 ऐं ॿी असां वटि आहे त क्यू ऑफ एक्स इज़ इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस 15x प्लस 50। हाणे असांखे करिणो छा आहे हिते ॾिसो वारो, हाणे हीअ सभु तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। तव्हांखे करिणो छा आहे मां तव्हांखे ॿुधाए थो वञा। सभ खां पहिरियां तव्हां हीअं कंदो त इन्हनि ॿिन्ही पोलिनोमियल जो सभ खां अवल तव्हां फाइंड आउट कजो HCF। ठीकु आहे ॿारो, HCF जॾहिं तव्हांखे मिली वञे उन खां बाद में तव्हां छा फाइंड आउट कंदो? LCM फाइंड आउट कंदो इन्हनि ॿिन्ही पोलिनोमियल जो। पोइ छा कंदो तव्हां? उन खां बाद में तव्हां हीअं कंदो त पी ऑफ एक्स खे वरी ज़रब कंदो छा सां? क्यू ऑफ एक्स सां, यानी इन्हनि ॿिन्ही पोलिनोमियल खे ज़रब कंदो। उन खां बाद में तव्हां छा कंदो त HCF खे ज़रब कंदो LCM सां। पोइ तव्हां इहो ॾिसंदो त हीअ जेको रिलेशनशिप आहे साबित थिए थो या न। कहिड़ो? HCF इंटू LCM इज़ इक्वल टू पी ऑफ एक्स इंटू क्यू ऑफ एक्स जे। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे असां वटि 9 नंबर सुवाल आहे। अ कारपेंटर गॉट सम फ्री वुडन प्लैंक्स। हिकु वाढे काठ जा तख्ता वरिता। सम आर 12 सेंटीमीटर लॉन्ग एंड सम आर 18 सेंटीमीटर लॉन्ग। कुछ 12 सेंटीमीटर डिघा हुआ तो कुछ 18 सेंटीमीटर डिघा हुआ। He wants to cut them so that he has equal size planks to make using them easier. ही उन्हनि खे अहिड़े नमूने सां कटण पियो चाहे त जीअं उहे बराबरि साइज़ में विराइजनि त उन्हनि जो इस्तेमालु आसानी सां थी सघे। What size planks should he cut them into to avoid wasting any wood? ही उन्हनि खे केतिरी माप सां कटे त जीअं उन्हनि जो ज़्यान बिल्कुलु न थिए। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे ॾिसो ॿारो त कहाणी असल में आहे कहिड़ी त हिकिड़ो वाढो आहे, उन खे तख्ता मिलिया। कुझु तख्ता घणा सेंटीमीटर डिघा आहिनि 12 त कुझु 18 सेंटीमीटर डिघा आहिनि। ठीकु आहे, त पोइ हाणे करिणो छा आहे? इन खे उन खे कटिणो आहे, पर अहिड़े नमूने सां कटिणो आहे त उन जो इस्तेमालु आसानी सां थी सघे ऐं उनजो ज़्यान बिल्कुलु बि न थिए। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे हिते करिणो छा आहे? असांखे HCF यानी हाईएस्ट कॉमन फैक्टर फाइंड आउट करिणो आहे। हाणे उन जे लाइ असां सभ खां पहिरियां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। हाणे पहिरियां असां डेटा ठाहींदासीं। उहा डेटा आहे कीअं? उहा कुझु हिन तरीक़े सां ठहंदी। सम प्लैंक्स आर 12 सेंटीमीटर लॉन्ग। ठीकु आहे ॿारो। सम प्लैंक्स आर 18 सेंटीमीटर लॉन्ग। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे करिणो छा आहे त व्हाट साइज प्लैंक्स शुड ही कट देम। व्हाट साइज प्लैंक्स शुड ही कट। हाणे कहिड़े नमूने सां इनखे उन्हनि खे कटणु घुरिजे। ठीकु आहे ॿारो। हाणे उन जे लाइ असीं छा कंदासीं? हिते हाईएस्ट कॉमन फैक्टर मालूम कंदासीं HCF। ॾिसो हाणे इहो असांखे छा थो मिले। हाणे उन जे लाइ हाणे छा कंदा आहियूं असां? सभ खां पहिरियां 12 जा जुज़ा कढे ईंदासीं। 12 जा जुज़ा छा बीहंदा? जॾहिं असां 12 जा जुज़ा कढंदासीं त हिकिड़ो जुज़ो बीहंदो 2, ॿियो बि जुज़ो बीहंदो 2, टियों जुज़ो छा बीहंदो? उहो बीहंदो 3। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे असां छा कंदासीं? हिते 18 जा जुज़ा कढे ईंदासीं। 18 जा जुज़ा कहिड़ा बीहंदा? हिकिड़ो बीहंदो 2, ॿियो बीहंदो 3, टियों बीहंदो 3। ठीकु आहे ॿारो। त पोइ हाणे असीं छा कंदा आहियूं? HCF जे लाइ HCF लिखंदासीं। HCF इज़ इक्वल टू, हाणे हिते पेयर कहिड़ा कहिड़ा थींदा? हाणे पेयर थींदा तवजो ही 2, हिकिड़ो पेयर ही बीठो, ॿियो पेयर बीठो ही। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां। त पोइ जवाबु छा बीहंदो? 2 इंटू 3, अहिड़े तरीक़े सां। त जवाबु असां वटि आयो इज़ इक्वल टू 6 सेंटीमीटर। इहो छा थी वियो? आंसर। ठीकु आहे ॿारो। हाणे ही उन्हनि फटनि खे 6-6 सेंटीमीटर जे हिसाब सां कटींदो त जीअं उन्हनि जो ज़्यान बिल्कुलु बि न थींदो। ॿारो हींअर असां वटि 10 नंबर हिसाब आहे। ट्रेन A एंड ट्रेन B स्टॉप्स एट हैदराबाद इज़ 10:30 AM। चए थो त ट्रेन A ऐं ट्रेन B हैदराबाद में हिकु स्टॉप ते 10:30 बजे सुबुह जो बीहनि थियूं। ट्रेन A स्टॉप्स एवरी 12 मिनट्स एंड ट्रेन B स्टॉप्स एवरी 14 मिनट्स। चए थो त जेका ट्रेन A आहे उहा 12 मिनटनि खां पोइ स्टॉप करे थी ऐं ट्रेन जेका B आहे उहा हर 14 मिनटनि खां पोइ स्टॉप करे थी। वेन डू दे बोथ स्टॉप टुगेदर। ऐं उहे ॿई कॾहिं गॾु स्टॉप कंदियूं। ठीकु आहे ॿारो। हाणे असांखे छा करिणो आहे? इहो फाइंड आउट करिणो आहे। सभ खां पहिरियां उन जे लाइ लिखी ईंदासीं हिते सॉल्यूशन।
डेटा हाणे असां ठाहींदासीं उहा कीअं ठहंदी असां लिखंदासीं त ट्रेन ए स्टॉप्स एवरी 12 मिनट्स, ट्रेन बी स्टॉप्स एवरी 14 मिनट्स। ठीक है बारो, हाँ करणो छा है, वेन डू दे बोथ स्टॉप टुगेदर, यानी उहे ॿई कॾहिं गॾु स्टॉप कंदियूं, इहो असांखे ॻोल्हणो आहे। ठीक है बारो, हाणे उन जे लाइ असीं छा फाइंड आउट कंदासीं, उन जे लाइ असां हिते LCM फाइंड आउट कंदासीं। ठीक है बारो, त पोइ हाणे असां सभु खां पहिरियों छा कंदासीं, हिते 12 जा जुज़ा कढाईंदासीं। त पोइ 12 जा जुज़ा छा थींदा, हिकिड़ो थींदो 2, ॿियो थींदो 2, टियों थींदो 3। हाणे असां छा कंदासीं, 14 जा जुज़ा कढाईंदासीं। छा थींदा, हिकिड़ो थींदो 2, ॿियो थींदो 7। बिल्कुलु ॾिसो वारो, हाणे LCM बराबरि थींदो आहे कॉमन फैक्टर्स इनटू नॉन कॉमन फैक्टर्स। ठीक है वारो, हाणे त पोइ जवाबु छा बीहंदो, ॾिसो हेॾे तवजो ॾियो, कॉमन फैक्टर कहिड़ा आहिनि। हाणे कॉमन फैक्टर जेके आहिनि मां उन्हनि खे मिलाए थो वञा, हिकिड़ो आहे ही 2 वारो बस। ठीक है वारो, हाणे नॉन कॉमन फैक्टर कहिड़ा आहिनि, हाणे हिते रखां थो मां पहिरियां 2, इन खां बाद में हाणे जेके नॉन कॉमन फैक्टर पिया आहिनि, हिकिड़ो पियो आहे असां वटि 2, 3, 7। ठीक है बारो, ॾिसो बारो, जॾहिं असां हिनखे ज़रब छॾींदासीं, ॾिसो हाणे उहो जवाबु छा थो बीहे, ॿी काई 4, 3 चौक 12, 7 वारो 84। तो पोइ जवाबु असां वटि बीहे थो LCM इज इक्वल टू 84 मिनट्स। हाणे इन जो मतिलबु थियो त इहे ॿई जेके ट्रेनूं आहिनि उहे हर 84 मिनटनि खां पोइ गॾु स्टॉप कंदियूं। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो, असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अलवाई।